फ़्रॉडियन खां होशियार। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वज़ीफ़नि जे नाले ते फ्रॉड कंदड़नि खां होशियार रहो। फ़्रॉडियन जा ग्रुप मुख़्तलिफ़ नंबरनि तां कॉल या SMS करे या यूट्यूब, फेसबुक, व्हाट्सएप ऐं ॿियनि सोशल मीडिया प्लेटफॉर्मनि तां अबोझ माण्हुनि खे वज़ीफ़े जा पैसा ॾियण जो आसरो ॾेई फिरण जी कोशिशि कंदा रहनि था। यादि रखो, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खां मिलंदड़ वज़ीफ़नि जी का बि फीस कान्हे। उन करे तव्हां पाण बि होशियार रहो ऐं ॿियनि खे बि उन्हनि खां होशियार करियो। फ़्रॉडियन जी कंहिं बि कॉल या SMS जो जवाबु न ॾियो ऐं न ई उन्हनि ॾांहुं का रक़म उमाणियो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो अमलो तव्हांखे जॾहिं बि कॉल कंदो त मालूमात ख़ातिर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे लाॻियल पियल ऑफिस अचण जो चवंदो ऐं अमलो तव्हां खां कॾहिं बि फीस कोन घुरंदो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में सर्वे ज़रिए रजिस्ट्रेशन ख़ातिर सभ खां पहिरियां तव्हां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ऑफिस वञो। उते मौजूदु अमलो तव्हांजी ॼाण कंप्यूटर ते रिकॉर्ड कंदो। उन जे कुझु हफ़्तनि बैदि तव्हांजी रजिस्टर्ड मोबाइल ते 8171 तां SMS ईंदो। यादि रखो त प्रोग्राम में शामिल थियण जी का फीस कान्हे। तव्हां कंहिं बि गैर लाॻापियल शख़्स खे पंहिंजी मालूमात न ॾियो। अहिड़नि धोखेबाज़नि खे संदन अंजाम ताईं पहुचाइण लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी मदद करियो। जेकॾहिं तव्हांखे माली इमदाद जे हवाले सां 8171 खां अलावा कंहिं ॿिए नंबर तां कॉल या SMS अचे त तव्हां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी हेल्पलाइन नंबर 0800264777 ते इतलाह करियो।